अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध मीडिया न्यूज़ सां गॾु मां आहियां तव्हांजो मेज़बान सईद अमन खरोस। जी नाज़रीन, अॼु जो जेको लाइव प्रोग्राम रखियलु हुयो उहो असांजो सोशल वर्कर, इंसान दोस्त ऐं अवाम जी ख़िदमत कंदड़ असांजी अदी शाइस्ता बलोच साहिबा सां रखियलु हुयो। इतफ़ाक़न उन्हनि जो प्रोग्राम कंहिं सबब जे करे उन्हनि सां कम्यूनिकेशन न थी सघी आहे। सो असांजे प्रोग्राम में हिन वक़्तु बि सोशल एक्टिविस्ट ऐं समाजी वर्कर असांजो भाउ अदा गुलाम हुसैन जतोई साहब असां सां लाइन ते आहे, लाइव कॉल ते हूंदा ऐं असां सां पंहिंजो समाजी वर्कर ऐं MWM जा सेक्रेटरी जनरल तालका गड़िया सिंह जा मुस्तनसर महदी असां सां हिन लिंक ते आहिनि। सभ खां पहिरियां अदा गुलाम हुसैन तव्हांखे हिन प्रोग्राम में अचण ते भलीकार चवंदा, वेलकम चवंदा। मुस्तनसर महदी अबड़ो साहब जन खे हिन प्रोग्राम ते जॉइन करण में वीडियो लिंक ते अचण ते भलीकार कयूं था ऐं वेलकम कयूं था मुस्तनसर महदी अबड़ो साहब। ऐं सोशल वर्कर गुलाम हुसैन जतोई साहब जन खे हिन प्रोग्राम में अचण ते वेलकम कयूं था ऐं भलीकार कयूं था। गुलाम हुसैन भाउ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सईद भाउ। जी गुलाम हुसैन भाउ, असांजे शिकारपुर ज़िले में हिकु त बदअमनी जी जेको अरूज आहे उहो तमामु इंतिहाई ख़तरनाक आहे ऐं गंभीर आहे। वधि में वधि खणी फुरियूं धाड़ा त हिन वक़्तु खणी कोन्हनि के, पर जेको क़बाइली तकरार आहिनि उहे अंदरूनी सिंध जे हिसाब सां शिकारपुर ज़िले में तमामु वधि खां वधि घणा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में मुख़्तलिफ़ क़ौमुनि में जेको आहे सो उन्हनि जो जेको बिरादरी तसदुम आहे, उन्हनि जा क़बाइली तकरार आहिनि उहे इंतिहाई जेको आहे सो गंभीर आहिनि। जानियूं इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं, 10-10, 20-20 खून थियनि था। उन्हनि जे लाइ कोई न का कानून हरकत में अचे थो, न का चूंडियल नुमाइंदा उन्हनि जे लाइ का हिकमत अमली जोड़नि था। उनजो छा सबबु आहे, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सईद भाउ, अर्ज़ु इहो आहे त असां मुसलसल इन ते 2 महीना थिया आहिनि त सम्झो त असां जदोजहद कई आहे। असां SP साहब वटि अपीला कयूं, उन वटि विया आहियूं, इंतिज़ामिया वटि विया आहियूं, सिविल सोसाइटी जे माण्हू खे, पर कोई बि क़बीलाई जहिड़नि ॾे तवजो ॾियण जे लाइ तयारु कोन्हे। असुल ज़िम्मेवारी इन जी सॼी इंतिज़ामिया जी आहे त इहा इंतिज़ामिया इन शइ ते कंट्रोल कराए, पर इंतिज़ामिया अलाए छो ख़ामोश आहे, सिंध हुकूमत अलाए छो ख़ामोश आहे, हितां जा चूंडियल नुमाइंदा छो ख़ामोश आहिनि, का सम्झ में ॻाल्हि नथी अचे। रोज़ इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं, रोज़ जे मामूल मुताबिक़ शिकारपुर में रोज़ केतिरा ई खून थियनि था। तव्हां ॾिसो जतोई बिरादरी में जेको जहिड़ो हले थो उते त एवरेज रोज़ जे हिसाब सां 1-2 जानियूं ज़ाया थियनि थियूं, पर हुकूमत ऐं इंतिज़ामिया जे कन ते जूअ बि नथी चुरे। तव्हां छा था सम्झो त हुन में के धुरियूं मुलविस आहिनि, सियासी या के हुतां जे इलाइक़नि जा के मोज़िज़, या उन्हनि माण्हुनि वटि तालीम न हुजण जे करे ऐं ॿहिराड़ी मिराइण जे करे एजुकेशन न आहे जंहिंजे करे इहे इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं? असल में सईद भाउ ॾिसो, उते एजुकेशन कोन्हे, उते शहूर कोन्हे, उते स्कूल असांजा बंदि पिया आहिनि ऐं सालनि खां ईअं त अॼु ऐं ईअं न आहे त को उते मुलवस आहे, कुझु बि न आहे। उतां जे अमीरनि बि कोशिशूं कयूं आहिनि, जीअं सरदार फ़तेह मोहम्मद ख़ान हुजे, डॉक्टर इब्राहिम जतोई हुजे, सभिनी कोशिशि कई आहे, पर असुल में जेके धुरियूं आहिनि जाहिल अणपढ़िया आहिनि। हाणे इहो सॼी ज़िम्मेवारी अचे थी इंतिज़ामिया जी, जेकॾहिं मां सम्झां थो स्टेट पंहिंजे हुन ते अचे ऐं पुलिस कार्रवाई करे उन्हनि धुरनि जे ख़िलाफ़ उते कैंप क़ाइमु करे त मां सम्झां थो 2 ॾींहंनि में ठा थी सघे थो। पर अलाए छो इंतिज़ामिया ख़ामोश आहे, सिंध गवर्नमेंट ख़ामोश आहे, पीपल्स पार्टी जेका हुकूमत आहे उहा ख़ामोश आहे। छो ख़ामोश आहे, इन जी वजूहत छा आहे? उहो इंसान मरण में छो ख़ुशि था थियनि? न त ॾिसो, हिकु इंसान जो क़त्ल पूरी इंसानियत जो क़त्ल, पर हिन वक़्त ताईं केतिरा ई इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि त काई बि धुर ऐं वॾी ॻाल्हि ॾुख जी ॻाल्हि इहा ई आहे जेको ख़ासि करे जतोई बिरादरी में जहिड़ो आहे, सिविल सोसाइटी बि उन में ख़ामोश आहे, हितां जूं जेके तंज़ीमूं आहिनि उहे बि ख़ामोश आहिनि। जीअं तव्हां सईद भाउ ॾिठो हूंदो त
चाचड़ बिरादरी जा 9 माण्हू मुया हुया, शहीद थिया हुया, धाड़ेजन कया हुया, त उन में तक़रीबन चूंडल नुमाइंदा पूरे सिंध जा उते पुॻा ऐं तक़रीबन उतां जूं तंज़ीमां पुॻियूं, पर वॾी ॾुख सां असांखे मयार ॼणी थी पए सिंध जे माण्हुनि खे, सिंध जे सिविल सोसाइटी खे, जतोई बिरादरी में रोज़ जे बुनियाद ते न्याणियूं शहीद थियूं थियनि, मासूम बचा शहीद था थियनि, मारिया वञनि था। हिन महिल ताईं कंहिं बि आवाज़ न उथारियो आहे। छो असां इंसान न आहियूं? असां मुल्क वतन पाकिस्तानी कोन आहियूं? असां ॿी ॻाल्हि मयार ॾींदासीं, असां पूरे पंहिंजे जेका तव्हां जतोई बिरादरी जी आजूआ वेलफेयर आहे, जेके तंज़ीमूं ठहियल आहिनि, हिन वक़्तु हू बि ख़ामोश आहिनि। चलो ॿिया त कोन था अचनि, पर वॾी ॻाल्हि ॾुख जी आहे जेके पंहिंजूं जतोई बिरादरी जूं हिकिड़ियूं तंज़ीमां आजूआऊं अलाए छा ठाहियूं अथऊं, उहे बि ख़ामोश आहिनि हिन महिल ताईं। हालांकि असां सभिनी खे हिन में किरदारु अदा करणु घुरिजे ऐं सभ खां पहिरियों ॻाल्हि ज़िमेवार हिन जी इंतिज़ामिया। असां गुलाम चंद भाउ लाइन ते रहिजो, मुस्तनसर महदी ॾांहुं था हलूं पिया। मुस्तनसर महदी अबड़ो साहिबु, तव्हां ॿुधाइजो त शिकारपुर ज़िले जो जेको हीउ ज़िलो आहे, पूरी सिंध में हिकिड़ो टारगेटेड ज़िलो आहे, उन में क़बाइली तकरार त तमामु ज़्यादा आहिनि, ऐं जेको आहे सो उन्हनि खे जेके क़ानूनी इदारा आहिनि, जेके इंतिज़ामिया आहे, जेके ज़िम्मेवार धुरियूं आहिनि, उहे एक्शन में नथियूं अचनि, उहे हरकत में नथियूं अचनि। उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो? आख़िर उन्हनि जी माजरा कहिड़ी आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं महिरबानी अदा तव्हांजी, तव्हां असांखे पंहिंजो मौक़िफ़ रखण जो मौक़ो ॾिनो। ॾिसो, असांजे ज़िले जे अंदरि जेके क़बाइली तकरार आहिनि उहे इंतिहाई घणा आहिनि। उन सिंध जे अंदरि जेकी क़बाइली तकरार हलनि था, उन जे भेट में तव्हां शिकारपुर ऐं कश्मीर ॾिसो त तव्हांखे क़बाइली तकरार इन ॿिन्ही ज़िलनि में घणा नज़र ईंदा। ऐं घणे क़दुरु हितां जी जेका इंतिज़ामिया आहे ज़िले शिकारपुर जी या कश्मीर जी, तव्हांखे मतिलबु उहे माण्हुनि सां जेको मुलविस थींदे नज़र ईंदा। जे कुझु वक़्तु पहिरियों तव्हां ॾिठो हूंदो त जेको तेगाणियुनि जो मसइलो हले पियो, गड़ी तेगो वारो, त उन्हनि पंहिंजूं वीडियोज़ वायरल कयूं हुयूं ऐं उन्हनि ॿुधायो हुयो त जेका उन्हनि खां पुछा कई वई त तव्हांखे हथियार केरु पहुचाईंदा, त हुननि ॿुधायो त असांखे हथियार पुलिस पहुचाए थी। ऐं तव्हां ॾिसो, अगरि हू जेको आहे जॾहिं जहिड़नि में अची वञनि था, उन्हनि वटि अहिड़ा ख़तरनाक हथियार अचनि था जेके मां सम्झां थो इंतिज़ामिया वटि बि न आहिनि। उहे हथियार उन्हनि वटि आख़िर केरु थो पहुचाए? उहे हथियार पहुचाइण वारा ज़रूरु मां सम्झां थो त उहे ई माण्हू आहिनि न जिन जी पहुच आहे, मिसलन पुलिस थी या जेका असांजूं जेके सरदारी निज़ाम आहे, मतिलबु जेके सियासी पार्टियूं आहिनि, उन्हनि खे क़बाइली तकरारनि में विझण वारा जेके मुख्य किरदारु जेको तव्हांखे नज़र ईंदो, उहो सियासी धुरियुनि जो नज़र ईंदो ऐं तव्हांखे ख़ुदि इंतिज़ामिया जो नज़र ईंदो। सियासी धुरियूं चाहिनि थियूं त हीअ जेके माण्हू आहिनि, लिखियल पढ़ियल शऊर वारा जेके आहिनि, अगरि जे इहे पंहिंजो झंगनि मां निकिरी करे, झेड़नि मां निकिरी करे ही शऊर वारे तरफ़ ईंदा त असांखे वोट केरु ॾींदो? ऐं हीअ जेका अगरि मिसलन ॾिसो, असां वटि शऊर आहे, असां वटि तइलीम आहे, त असां न चाहींदासीं त असां उन वॾेरे जे, उन सरदार जे, उन मतिलबु जेको आहे सियासी माण्हू जी ग़ुलामी कयूं। असां शऊर वारा माण्हू हमेशह शऊर वारी ॻाल्हि कंदासीं। त इन में मेन किरदारु रहंदो आहे पंहिंजो सियासी धुरियुनि जो। इन जे करे ई असांजा क़बाइली तकरार ख़तमु नथा थियनि। अगरि इहे सियासी धुरियूं चाहिनि त क़बाइली तकरार ख़तमु करणु कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। मतिलबु हू चाहिनि त हिकु ॾींहं में ख़तमु करे सघनि था। केतिरा ई सरदार जॾहिं फ़ैसिलो कंदा आहिनि, उन्हनि खे फ़ैसिलो करण खां बैद में फ़तवा राय छॾींदा आहिनि। मतिलबु ताकी जीअं अञा हू पाण में कंहिं न कंहिं जेका मोड़ ते पाण में अटकी पवनि। तव्हांखे ज़िले जे अंदरि काफ़ी अहिड़ा जहिड़ा नज़र ईंदा ऐं तव्हांखे उहे झेड़नि वारियूं धुरियूं ख़ुदि ॿुधाईंदियूं त असांजो फलाणे सरदार वटि फ़ैसिलो थियो हुयो, पर उन्हनि फ़तवा न ॾिनी। असांजो जेको आहे ॿीहर मतिलबु जहिड़ो ई थी पियो आहे, उन्हनि जे फ़तवा न अचण जे करे। तव्हां उनजे लाइ मुस्तनसर महदी ॿुधाइजो त आख़िर उनजे लाइ अमल कहिड़ो जुड़णु खपे? कानून हरकत में जो नथो अचे, हुन में कुझु धुरियूं इनवॉल्व बि आहिनि ऐं असांजा जेके इलाइक़े में
ॿाहिराड़नि सां तालुक़ु रखनि था, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू, उहे अण एजुकेटेड हुजण जे करे पंहिंजूं जानियूं बि ज़ाया था कनि, पंहिंजी मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बि दावा ते लॻाइनि था, पंहिंजूं आबादियूं मैशत खे बि तबाह कनि था। त उन जे लाइ आख़िर तव्हां जे चवण मूजिबि त छा करणु खपे जे उहे शयूं उन्हनि धुरियुनि जो जेको आहे मसइला हल कीअं कजनि? दादा ॾिसो, सभ खां पहिरीं जेसीं ताईं असांजा सियासी माण्हू अॻिते इन क़बाइली तकरारनि जे हवाले सां क़दम न खणंदा, तेसीं ताईं क़बाइली तकरार ख़तमु न थींदा, नामुमकिन आहे। छो जो ॾिसो, जेके धुरूं आहिनि, का धुर कंहिंजी मतिलबु कंहिं सियासी पार्टी जे तरफ़ बीठी आहे, का धुर कंहिंजे सियासी पार्टी जे तरफ़ बीठी आहे, त मतिलबु उन्हनि खे उहे सियासी पार्टियूं सपोर्ट कनि थियूं। जेसीं ताईं उहे सियासी पार्टियूं उन्हनि खे सपोर्ट करणु बंदि न कंदियूं, तेसीं ताईं क़बाइली तकरार ख़तमु न थींदा। ऐं तव्हां ॾिसो, इंतिज़ामिया ख़ुदि जेको आहे मतिलबु सियासी माण्हुनि जे चवण ते हले थी। तव्हां ॾिसो, अगरि मुंहिंजो असरु रसूख़ हूंदो न थाणे ते, त मां कोई बि माण्हू ॿधिजंदो, मां फौरन जेको आहे फ़ोन कंदुसि थाणे ते, त साईं जेको आहे इहो माण्हू मुंहिंजो आहे। मतिलबु असां वटि इन अंदाज़ मिले थो। जीअं तव्हां ॾिठो हूंदो त डॉक्टर रिज़वान जी जेका रिपोर्ट निकिती हुई, डॉक्टर रिज़वान इहा पंहिंजो रिपोर्ट में वाज़े करे ॿुधाए पियो, प्रेस कॉन्फ्रेंस दौरान हुन ॿुधायो त असां वटि असां कोई बि ॾोहारी अञा पंहिंजो गिरफ़्तार करे थाणे ते ई नथा पहुचूं त असांखे बंगलनि खां फ़ोनियूं अचणु शुरू थी वञनि थियूं, इहो जेको फलाणो तव्हां माण्हू आंदो आहे इहो असांजो आहे। त अहिड़े लिहाज़ खां जेसीं ताईं उहे सियासी धुरियूं उन्हनि खे शूट न छॾींदियूं, तेसीं ताईं जेको आहे नामुमकिन आहे अमन। हाणे जे वेझड़ जेको आहे पंहिंजो कामरान नवाज़ पंजूठा अॼु तव्हां रिपोर्ट चेक कयो, उन में वाज़े हू जेको आहे सियासी धुरियुनि जा नाला ॾेई वियो आहे त फलां धुरियूं जेके आहिनि इहे फलां जहिड़े वारनि खे सपोर्ट कनि थियूं। त अहिड़े लिहाज़ खां असां जेको आहे वरी बि उन सियासी धुरियुनि मां इहा ई उमेदु रखंदासीं त उहे जेको आहे हिकु क़दम अॻिते अचनि ऐं उन्हनि खे ठार जी। गुलाम हुसैन भाउ, मुसलसल जूं ॻाल्हियूं बि तव्हां ॿुधियूं, हुनजो बि इहो चवणो त उहे जेके कुवतूं आहिनि, जेके अख़्तियार आहिनि, उहे चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे क़ौमुनि जा जेके बरजस्ता ताक़तवर माण्हू आहिनि या उहे सरदार आहिनि, उहे उन्हनि में इन्वॉल्व आहिनि। जेके SP माज़ी में रिज़वान रिपोर्ट बि कई, या SSP साबिक़ा कामरान नवाज़ पंचूता बि कई। बहरहाल उन ॻाल्हि खे मुस्बत मां त नथो सम्झी सघां, त जेकॾहिं उन रिपोर्ट त कढी, उहो ज़िले जो हाकिम आहे, उहो ज़िले जो बादशाह हुआ, जेकॾहिं उनखे काई बि इन्वॉल्वमेंट कंहिं मां बि मिली आहे त उन मामले में कोई बि सरदार, कोई बि चूंडियल नुमाइंदो, कोई बि MPA, कोई बि MNA इन्वॉल्व आहे त उहो SP आहे, उहो उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करे सघे थो, उन वटि अख़्तियार आहे। उन्हनि कार्रवाई त काई बि न कई, बाक़ी सिर्फ़ु कार्रवाई उन्हनि जी पने ताईं महदूद हुई। तव्हां भाउ गुलाम हुसैन इन शइ खे कीअं था ॾिसो त आख़िर ॿिए तरफ़ जेका शिकारपुर ओवरऑल सिंध में जेका महांगाई जो इहे बम किरायो वियो आहे, उनखे कीअं था ॾिसो त हे ग़रीब माण्हू पेट पालण में आज़ुर था आहिनि? तेल खे महांगो करे 120 रुपया पेट्रोल थी वियो आहे, गिहु महांगो थी वियो आहे, आम अटो महांगो थी वियो आहे, जेके ग़रीब तबिको जे यूज़ में अचनि था, उन्हनि शयुनि खे कीअं था ॾिसो? इमरान ख़ान जी हुकूमत अचण खां पहिरियां त इमरान ख़ान वॾियूं दावाऊं कंदो हुयो त मां आवाम जे लाइ जेके बि मुहैया कंदुमि, त आवाम खे रिलीफ ॾींदुमि, उन्हनि खे नौकरियूं ॾींदुमि, 50 लाख घर ठाराए ॾींदुमि, 50 लाख नौकरियूं ॾींदुमि। उहे घर त कोन मिलिया उन्हनि ग़रीब माण्हुनि खे, मारूड़नि खे, उन्हनि खे नौकरियूं त कोन मिलियूं, पर रहंदो नौकरियूं उन्हनि खां खसजणु शुरू थियूं। जेको ताज़ो ई लोकल गवर्नमेंट में कुझु UC सेक्रेटरीज़ भर्ती हुया, 248 उन्हनि खे हटायो वियो आहे, त इहे गैर क़ानूनी भर्ती आहे। जेकॾहिं गैर क़ानूनी भर्ती हुया त उनखे 2010-12 खां वठी 8 साल उन खां ड्यूटी छो वरिती वई, उनखे पघारियूं छो ॾिनियूं वियूं, जेकॾहिं अगरि जाली बि हुयूं त उहे 12 सालनि 8 सालनि खां पोइ जाली थी साबित थियनि। उन्हनि ग़रीब माण्हुनि खे बेरोज़गार कयो वियो आहे, रोज़गार त इमरान ख़ान न ॾेई सघियो, उन्हनि खे घर त न ॾेई सघियो, रहंदो तबाही जे तरफ़ मोकिलियो अथईं। इनखे भाउ गुलाम हुसैन तव्हां कीअं था ॾिसो, उन लाइ छा चवंदो? ॾिसो, सभ खां पहिरीं ॻाल्हि त असांजे मुल्क में कानून कोन्हे। ग़रीब जे लाइ हिकिड़ो कानून आहे ऐं अमीर जे लाइ ॿियो कानून आहे, 2 पॉलिसियूं आहिनि। असां वटि सभ खां पहिरियों ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा ई आहे त जा त पहिरियों उन्हनि मुलाज़िमनि खे भर्ती छो कयो हुओ, वरी जे भर्ती कयो हुओ साल जा 2, 5, 8,
उनखे ड्यूटी बि वरितऊं, हर शइ ॾिनऊं, पर उनखे लाहे छॾियऊं। हाणे ॾिसो घणा ख़ानदान मारियऊं, हिकिड़े घर में घणा फ़र्द आहिनि जेको रोज़ीअ जे लाइ पंहिंजे लाइ माण्हू परेशान आहे। ॿी ॻाल्हि ॾिसो, हिन वक़्तु माण्हू पटाटा नथो खाई सघे, दाल नथो वठी सघे, महांगाई पत एतिरी आहे जो माण्हू ख़ुदकशी ताईं मतिलबु तयारु आहिनि। असुल ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि ॾिसो त इहा असां खां तमामु मथे आहे। असां इहा शयुनि खे अर्ज़ु अपील करे सघूं था त ख़ुदा जे वास्ते जेके इमरान ख़ान साहिबु ख्वाब ॾेखारिया हुया तब्दीलीअ जा, अहिड़ी तब्दीली असांखे न घुरिजे जेका हीअ ॾिनी अथई। नओं पाकिस्तान न खपे असांखे, पुराणो पाकिस्तान ॾे, असां उन में ख़ुशि हुयासीं जेको पुराणो पाकिस्तान हुयो। बहरहाल अलाह उमेद आहे त अलाह कंदो बहितरी थींदी। तव्हां ॿी ॻाल्हि जी मांदी भाउ चए करियो त हितां जा जेके सरदार जा मोतारा क़बीला जहिड़नि में मुलवस आहिनि, ॾिसो उन ॻाल्हि में पंहिंजे जाइ ते ॾिसो नी, हाणे माण्हू विढ़नि था ॿनी ॿारनि ते। मिसाल ॻाल्हि, मां कंहिंसां हिते विड़ी पिए में, तूं मां जा विड़ी पियासीं पाण में, पोइ थोरो ॻाल्हि वधी वई, ईअं ई आहे त पोइ ठाहिण जे लाइ को क़दम कोन मतिलबु देरि था खणनि। बाक़ी असुल में असां वटि जहालत आहे जेको असां ॿनी ॿार ते विढ़ूं था। अब बाबा तूं ॿनूं छो सोरे आई, तूं फलाणी शइ में असां हीअं छो कई, थोरी ॻाल्हि खे अञा बढ़ायूं था। अञा जो मतिलबु आहे जहालत। हाणे जेके असांजे एरियाउनि में स्कूल आहिनि, हाणे जेकॾहिं का बिल्डिंग ठही हूंदी, मां सम्झां त उन ॾींहं खां वठी माल जो वाड़ो हूंदो, उस्ताद कोन अचे थो, ॿार कोन पढ़नि था। वॾे में वॾो फुक़दान असां वटि इहो ई आहे, जहालत, तालीम जो फुक़दान आहे। स्कूल खुलियल हूंदा, रोड हाणे सॉरी असां 5 माण्हू मारियूं था, 10 माण्हू मारियूं था अञा ते। भला कॾहिं ईअं थियो आहे त असां पंहिंजा हक़ वठूं त बाबा MP MLA खां असांखे स्कूल ॾे, असांखे इस्पतालियूं ॾे, या असांखे रोड ठाराए ॾे, या असांखे हेतिरियूं ड्यूटियूं घुरिजनि थियूं, असां तोखे हेतिरो वोट कयो आहे। असां इन्हनि शयुनि ते ॾिसो नी, असां असुल जंग करणी आहे पंहिंजे हक़ जे लाइ, असां उहा शइ छॾे करे विढ़ूं था पंहिंजे ॿनी ॿारे ते। कारोकारी जे मसइले ते जेके कारोकारी ते अंदरूनी सुन हलनि था, इन ते इहे जहिड़ा थियनि था। मां सम्झां इहा सॼी आहे जहालत, तालीम कोन्हे। बाक़ी असां हाणे सऊं सिधो मुलवस जा इन में इंतिज़ामिया खे करे सघूं था। हीउ सभु ॾिसो नी इंतिज़ामिया हुकुम आहे। बाक़ी हाणे असां कंहिं बि माण्हू ते इल्ज़ाम हणूं, कंहिं सरदार ते, कंहिं अमीर ते, उन ते इल्ज़ाम असांजो मां सम्झां नथो ठहे। छो त ॿनी ॿार ते विड़ी पियासीं पाण में, कारोकारी जे चकर ते पाण में विड़ी पियासीं, त पोइ हिन में ज़िमेवार असां पंहिंजो पाण आहियूं। असां पंहिंजो हक़ कॾहिं स्कूल घुरियो ई कोन्हे, असां इस्पताल, सिहत, तालीम घुरी कोन्हे, पंहिंजा बचा पढ़ाया कोन्हे। जी मांदी भाउ चयो जेकॾहिं पढ़ियल हूंदासीं त असांखे शऊर हूंदो ऐं असां का शइ घुरी सघंदासीं। असां ज़िमेवार आहियूं त पंहिंजो स्कूल वठूं, इंतिज़ामिया खां घुर कयूं, चूंडियल नुमाइंदनि खां पंहिंजा हक़ वठूं त बाबा हे शयूं असांखे ज़रूरु ॾियो, छो त असां तव्हांखे वोट था कयूं, इहे शयूं। बाक़ी हाणे असां ईअं ई सरदारनि ते हिकिड़ो इल्ज़ाम हणूं त फलाणो सरदार हे जहिड़ो करायो, उन कंहिंखे बंदूक लाठी त कोन भाउ ॾिनी। गुलाम साईं, तव्हांजी ॻाल्हि मां हिकिड़ो सुवालु पैदा थियो त जेको तव्हां कुझु चयो त असां इंतिज़ामिया खां तालीम नथा घुरूं, स्कूल नथा घुरूं, सिहत नथा घुरूं, इहो चूंडियल नुमाइंदनि मुंहिंजे ख़्याल में चूंडियल नुमाइंदनि खां घुरण त हिकिड़ी जिते न आहे उहा त अलॻि ॻाल्हि आहे। पर जिथे तव्हां ॾिसो भाउ गुलाम सेन, त जिथे स्कूल मौजूदु आहिनि, जिथे किरोड़नि रुपयनि जूं बिल्डिंगियूं मौजूदु आहिनि, हिकु हिकु स्कूल में 5 8 जेके उस्ताद आहिनि उहे ड्यूटी था कनि, घर वेठे पघारूं था खणनि। उन्हनि जी ड्यूटी त थिए थी, उहा कनि सिर्फ़ु पननि में आहे, उन्हनि जी का वर्बली ड्यूटी आहे, एक्टिव कोन्हनि के कोई बि स्कूल में वञण जे लाइ तयारु कोन्हे को। त उन में बि त हुकूमत ई इनवॉल्व आहे। तव्हां ॾिसो जेकॾहिं कोई ॻोठाणे जे सईद भाउ ॾिसो, इन में इहे चूंडियल नुमाइंदा मुलवस आहिनि। मां त ॿ ॻाल्हि करे वियुमि, उहे नथा चाहिनि त असांजा बचा पढ़नि, ग़रीब मादी जा बचा पढ़नि, ग़रीब सईद जा बचा पढ़नि। उनजो बचो जे ऑफिसर थींदो त उते पोइ त हेठि कोन वेंदो नी, पोइ त उहो कंहिंजी हाज़ुरी कोन भरंदो नी, उहो त उनखे त शऊर हूंदो, कानूनी तरीक़े सां कानूनी रस्ते सां पंहिंजा हक़ वठंदो नी। असुल वॾो फुक़दान इहो ई आहे जेको असां पंहिंजो हक़ कोन था घुरी सघूं। असां हक़ वठी, असां वटि हाणे ॿाहिरियालीअ में तव्हां ईंदो, असांजे एरियाज़ मां ॻाल्हि कंदुमि त कोई बि स्कूल हिकिड़ो एक्ट न आहे जेको स्कूल हलंदो हुजे ऐं 5 ॿार हुन स्कूल में पढ़ंदा हुजनि, कोन। हिन वक़्तु मासूम ॿारनि जे हथ में क्लाशनकोप आहे, हिन वक़्तु मासूम ॿारनि जे हथ में राकेल अचर आहे, हिन वक़्तु ॾिसो नी, हिन वक़्तु असांजूं नियाणियूं महफ़ूज़ कोन्हनि, असांजा बचा महफ़ूज़ कोन्हनि। इहा आहे असांजी जहालत, असांखे जाइल बणायो वियो आहे। हाणे असांखे जॾहिं स्कूल हूंदा पढ़ंदासीं उहो जहालत ख़तमु थी वेंदी ऑटोमेटिक। त उहे अदा गुलाम सेन, असुल ॻाल्हि इहा आहे त उहे स्कूल कीअं फंक्शन थींदा, कीअं एक्टिव करणा आहिनि, उन जे लाइ कहिड़ो लाइ अमल जोड़णु खपे। बिल्डिंगियूं त मौजूदु आहिनि, उस्ताद बि उते मौजूदु आहिनि जेके घर वेठे पघारूं खणनि था,
ज़िम्मेवार त असां पाण था बणिजूं जेकॾहिं असां पंहिंजा ॿार स्कूल न मोकिलींदासीं, उस्ताद जी का पोइवारी न कंदासीं, उस्ताद जी जेकॾहिं असां काई बि मसइले मसाइल में सपोर्ट न कंदासीं, हमदर्दी न कंदासीं, त उहो उस्ताद कीअं ईंदो? सईद भाउ, असांजे ॻोठ में आहे, ॻोठ फरीद जेतो ई उते स्कूल आहे। उन स्कूल जे लाइ असां कोरट ते विया आहियूं, पर उतां असांखे को काथां बि कोई बि नथी मोट मिले नी। मां अॼु पंहिंजी इहा ज़ाती तो ॻाल्हि चवां, मां पंहिंजो सौट कोरट में मोकिलियुमि त बाबा तव्हां कोरट में कंहिं जॉइन कयो, स्कूल आहे, उस्ताद छो नथा अचनि? पर हिन महिल ताईं कोई उते बि दाद फरियाद कोन थी आहे। अञा ताईं तारीख़ पे तारीख़ हले थो कमु। भला ॾिसो नी, वधि में वधि असांजो अदलिया में उमेदु आहे, कोर्टनि में उमेदु आहे, ऐं असांजो जज साहिबनि में उमेदु आहे त अला करे कोई अहिड़ो कानून पास कनि ऐं अहिड़ो को उन ते एक्शन खणनि जेको उते ॿार पढ़ी सघनि असांजा। असां ॾिसो नी, जॾहिं वञूं था उन जाइ ते बि उते बि असां खां वधीक ॿियनि जी हले थी। जेके माण्हू नथा चाहिनि त हिननि जा बचा पढ़नि, उन्हनि जो सोर्स, उन्हनि जा असर रसूख वधीक आहे। जॾहिं असां पाण में गॾु थींदासीं, असां हिक ॿिए जूं असां तव्हां जहिड़ा ग़रीब माण्हू चङा न सिखियूं, हिक ॿिए खे मज़बूत कयूं, त बाबा जे सही थो अॻिते अचे, भामंदी अॻिते अचे, जा को ॿियो माण्हू अचे त असां हुनखे सपोर्ट कयूं। इहो असांजे हक़नि जी जंग लड़े थो, पर हिते ॾिसो था जेको हक़ ॻाल्हाए थो उनजो दॿायो थो वञे, उनखे थ्रेक्स मिलिया था वञनि, उनजे लाइ कहिड़ो कहिड़ा हरबा इस्तेमाल था थियनि। तव्हांजे सभु शइ अॻियां आहे। बहरहाल असां तव्हांखे सभिनी खे गॾिजी करे हिकिड़ी तबलीग करणी पवंदी इन्हनि जेके क़बीलाई जहिड़ा हलनि था। हाणे ॾिसो, जीअं त असां पंहिंजे बिरादरी जा वॾनि खे बि तव्हांजे अॼु प्रोग्राम जे हिन तवसुस सां ऐं सिविल सोसाइटी खे असां, ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हांजी आजूआ वेलफेयर जेका ठहियल आहे जतोई बिरादरी जी, उन्हनि खे इहो अपील कंदासीं, मुर्तज़ा ख़ान जतोई साहिब खे बि बिलावल साहब, ख़ुदा जे वास्ते इन शयुनि ते एक्शन कयो। असांजे जेके ॿी ॻाल्हि ॾिसो, हिते सिर्फ़ु शिकापुर ज़िले में जतोईनि जो जहिड़ो न आहे, मां तव्हांखे ॿुधायां दल जोड़ी जा जहिड़ो, मारफाणी बिरादरी पाणम जहिड़ो, मारफाणी कमराणी जहिड़ो, हाणे हिते चांडिया बिरादरी जो पाणम जहिड़ो, हिते शिकारपुर ज़िले में केतिरा जहिड़ा आहिनि जो अकुल कमु नथो करे। त माना हाणे असां ॾिसो, असांखे पाण खे थ्रेक्सनि, अॻियां पोयां मशकूक माण्हू था घुमनि। असां इंतज़ामिया खे बि, एसपी साहिब खे बि निशे आगाह करे चुका आहियूं। हाणे असां सभु पाण परेशान आहियूं, कंहिं महिल मरदासीं, केरु मारींदो, छो मारींदो, इहा ई ख़बर न। मारण वारे खे ख़बर आहे त हिनखे मारियां छो थो, न मरण वारे खे ख़बर आहे त मां मरां छो थो। हाणे ही सभु शइ इंतज़ामिया जी आहे। हिन ॿी ॻाल्हि त पुलिस खे इंडिपेंडेंट आज़ादु छॾियो वञे, हू पंहिंजो कमु कनि, उन में सियासी मुदाख़लत न हुजे। ऐं सिंध हुकूमत जी जेका सियासी मुदाख़लत आहे, पुलिस माताहत कमु करे, पुलिस खे आज़ादु इदारे खे छॾियो वञे, हू पंहिंजो कमु कनि पंहिंजे सुठे तरीक़े सां। हिन वक़्तु बि असांजे ज़िले में तनवीर अहमद तुंजू साहिबु आयो त पूरे शिकारपुर जे माण्हुनि जी हुन में उमेदु हुई, उमेदु आहे, सुठो ऑफिसर आयो आहे त अला कंदो, हे क़बीलाई जहिड़नि जे ख़िलाफ़ कुझु न कुझु कार्रवाई कंदो। हिन वक़्तु ॾोहनि ते कंट्रोल थी चुको आहे। हिन वक़्तु जेको आहे त ॾोह ते मां सम्झां थो कुझु न कुझु कंट्रोल अॻे खां आहे, पर क़बीलाई जहिड़नि जे तरफ़ अञा ताईं बि एसपी साहिब कोई एक्शन कोन खयो आहे। कहिड़ियूं मजबूरियूं आहिनि, छा ॻाल्हि आहे जेको हुनखे एक्शन खणणु घुरिजे। उन्हनि जाइनि ते कैंप करे, कैंपियूं हणी, जीअं माण्हुनि खे थोरो ख़बर पए त इंतज़ामिया हरकत में आई आहे। मां सम्झां थो त इहो ठाह थी सघे थो। ज़िम्मेवार इंतज़ामिया सिंध हुकूमत आहे इन शयुनि जी। ॾिसो भाउ गुलाम हुसैन, ज़िम्मेवार हुकूमत आहे, इंतिज़ामिया आहे, बिल्कुलु राइट आहे, तव्हां बजा फरमायो। पर असां जेकॾहिं असांखे ख़बर बि आहे, उहे ई साॻा इलाइक़े तकनि जा उहे ई चूंडियल नुमाइंदा, उहे यानी की नवां कोन था अचनि पिया। जेकॾहिं 5 सालनि खां पोइ इलेक्शन थी अचे त उहे साॻा माण्हू था अचनि, उन्हनि खे उज़र बि यादि था अचनि। 5 सालनि खां पोइ उन्हनि खे जेकॾहिं कंहिंजी माई मरी थी वञे उहा बि यादि थी अचे, कंहिं जेको ॿारु मरी थो वञे उहो बि यादि थो अचे। पोइ उन्हनि खे भाकुर बि विझनि था, ॾुख सुख बि पुछनि था, ॿियो कुझु बि कनि था। मेन ज़िम्मेवार त सिविल आहे अदा गुलाम हुसैन। जेकॾहिं असां वोट जेको ॾियूं था, उन वोट जे तक़दुस जी, उन वोट जी हैसियत जी शायदि असांखे ख़बर ई कोन्हे का त असांजो वोट केतिरी हैसियत रखे थो। जेकॾहिं असां उन वोट जो हक़ इस्तेमालु सही तरीक़े सां कयूं ऐं कंहिं सुठे माण्हू खे अॻिते आणियूं त शायदि असांखे रिलीफ मिली सघे थो। माज़रत सां मां तव्हांजी ॻाल्हि खे कटियां थो त ॾिसो त असां वोट ॾियूं था, असां कंहिंखे था वोट ॾियूं? तव्हां कंहिंखे था वोट कयो? असां ज़ात पात में रहियल आहियूं, जेको असांखे ज़ात पात में न रहणु घुरिजे। ज़ात अलाह जी आहे, इंसानियत जे तरफ़ वञूं। असां ॾिसो नी, हाणे असां हिते माना सभई हिकिड़ो
अहिड़े ॼार में फाथल आहियूं जो कोई बि काॾहें माना नथो लिखी सघे। ॿी ॻाल्हि त उन्हनि खे बि जेके असां जेके वोट था कयूं या असांजा जेके वॾा आहिनि, हाणे सो असां वटि मिसाल के असां वोट त ज़ाहिर ॻाल्हि आहे पंहिंजे हल्के में पंहिंजनि खे ॾियूं था कयूं था उनखे। हाणे जेको जतोई बिरादरी में मां जहिड़ो आहे तव्हांखे ॿुधायां त 3-4 दफ़ा डॉक्टर इब्राहिम जतोई बि वियो आहे उन्हनि वटि, त उहे हिकिड़ा जाहिल आहिनि, ॼट अणपढ़िया, उनखे सम्झ में ॻाल्हि कोन थिए। 3-4 दफ़ा सरदार फतेह मोहम्मद खान बि उन्हनि वटि वियो आहे ऐं 2-3 दफ़ा अमीर अली खान जतोई बि उन्हनि वटि वियो आहे, 2 दफ़ा 3 मीर आबिद हुसैन खान बि उन्हनि वटि वियो आहे। पर जेका असांजी बिरादरी में जहालत आहे, हू जाहिल कंहिं ॻाल्हि खे सम्झनि नथा। हाणे असां कंहिंखे ॾिसो नी, हाणे उन्हनि जे अमीरनि जे पकड़ में बि उहे जाहिल ॼट नथा अचनि, जेके नथा चाहिनि असां न बाबा मूंखे कसो लॻी आहे मां ठा न कंदुमि, न वेंदुमि। हाणे इहो सॼो वरी बि फ्री अचे थो इंतिज़ामिया ऐं सुध हुकूमत ते, पुलिस हिननि खे डंडो ॾे, पुलिस इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ थोरो कार्रवाई करे त पाण ई चए ॼट डंडे जा पाण ई मसइलो ई न आहे, 2 ॾींहंनि में तव्हांजे लाइ तयारु थींदा। सिर्फ़ु पुलिस कार्रवाई त करे, पुलिस उहे जवाबदार गिरफ़्तार त करे। मिसाल हिकिड़े माण्हू 5 माण्हू मरिया, उहो जवाबदार ॿाहिरि घुमंदो थो अचे, उन जवाबदारनि खे रसो पए त मां सम्झां थो 2 ॾींहंनि में ठा थींदो। इन्हनि शयुनि जी जेको ज़िम्मेवार आहे असां त पंहिंजे जेको नज़रियो आहे इंतिज़ामिया आहे, बाक़ी जेके अमीर आहिनि, जेके उन हल्के जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, हू बि बिरादरनि ॾे वञनि था मुसल वक़्तनि वक़्तनि मेड़ो मिनतूं खणी। पर हिकिड़े जहालत जो जेको प्यार आहे, जहालत जो जेको बिजु छटियल आहे, उहो हाणे जाहिल माण्हू उनखे सम्झनि कोन था। ॾिसो अदा मसन सर, गुलाम हुसैन भाउ, ॾिसो तव्हां राइट आहियो। जेकॾहिं एसपी कार्रवाई नथो करे, DIG कार्रवाई नथो करे, सिंध गवर्नमेंट नथी करे, उन सिंध गवर्नमेंट में DIG, SP, DSP जेको बि इंतिज़ामिया या जेके सरकारी कामरान उहे बि त चूंडियल नुमाइंदनि जा मातिहत आहिनि। उहे ॾिसो तव्हां पाण ई चई वियो हिन शइ में त उन्हनि में मुदाख़लत आहे। उहा मुदाख़लत का सिविल माण्हुनि जी कोन्हे का, उहा मुदाख़लत का ॿियनि माण्हुनि जी कोन्हे का, उहा मुदाख़लत बि उन्हनि धुरियुनि जी आहे जेके ताक़तवर धुरियूं आहिनि, बाअसर धुरियूं आहिनि, या चूंडियल नुमाइंदा आहिनि, या मिनिस्टर साहिबान आहिनि। उन्हनि जी मुदाख़लत आहे। जेकॾहिं अगरि असां वटि को सोशल माण्हू ऐं सोशल अॻुवान अॻिते निकिरी ईंदा त उन्हनि जो ज़हन बि सोशल ई आहे, त उहे एजुकेशन खे बि सुधारींदा, उहे अमन अमान खे बि सुधारींदा, उहे सिहत खे बि सुधारींदा, उहे मईशत खे बि बहितर कंदा। जॾहिं उन्हनि जो ख़्यालु बाअसरनि वारो न हूंदो, समाजी ख़्यालु हूंदो, त उन्हनि में हिकिड़ी चेंजिंग बि अची सघे थी ऐं उन्हनि में हिकिड़ी बहितरी बि अची सघे थी न दादा। जेकॾहिं इनवाल ई उहे ई धुरियूं आहिनि, ॾिसो SP आहे फ़र्ज़ु कयो, या DIG आहे, IG आहे, मिनिस्टर आहे, जेकॾहिं कोई बि हिकिड़ो मिसाल तव्हांजे शिकारपुर जे साम्हूं आहे, शिकारपुर जो जेको SSP या DIG चेंज थियो, हिकिड़े ई ॾियारे में 2 ॾियारनि जे लाइ असांजो साईं मोहतरम सैयद मुराद अली शाह CM साहब पहुतो, IG सिंध मुश्ताक महर साहब पहुतो, हेॾा 3 जवान शहीद थिया पुलिस जा, हिकु उन्हनि में प्राइवेट माण्हू शहीद थियो, उन्हनि एक्शन में आया अचण सां उन्हनि खे एक्शन इहो ई हुयो त उन्हनि खे चेंजिंग करणी हुई। ठीकु आहे, तव्हां उनखे चेंज त कयो, पर उन्हनि जिन माण्हुनि पंहिंजे बचनि जी घरनि खे तबाह करे उन्हनि क़ुर्बानी जो जाम पीतो, शहादत जो जाम पीतो, पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो, उहे माण्हू, उहे ज़ालिम, उहे बाअसर, उहे ॾुआरी, उन्हनि APCनि ते मथे चढ़ी करे उन्हनि दंबो आया, ख़ुशियूं कयूं, ॿियो कुझु कयो, उहे पंहिंजे मुंतक़ी अंजाम ताईं त न पहुची सघिया। फ़र्ज़ु कयो जीअं तव्हां ई चयो त उन्हनि पुलिस में मुदाख़लत आहे। जेकॾहिं SP कोई बि कमु कंदो त जेकॾहिं उन्हनि में का कुवत मुदाख़लत कंदी त SP छा कंदो? दादा सही साहब, मां तव्हांखे इहो ॿुधायां, ॾिसो असां वटि क़बाइली तकरार या बदअमनी तेसीं ताईं ख़तमु नथी थी सघे जेसीं ताईं वरी बि ईंदासीं त सियासी धुरियूं मुदाख़लत न कनि। ॾिसो मां हिकिड़ी तव्हांखे वाज़ तौरु ॿुधायां, मां मुस्लिम जे जो राज आहिनि, अगरि मूंखे पंहिंजो सरदार चए न त मां मुल्क खे जवाबु ॾियां, पर मां पंहिंजे सरदार खे जवाबु न ॾेई सघंदुसि। ठीकु आहे, जीअं अदा गुलाम हुसैन आहे न, मिसाल अदा गुलाम हुसैन खे डॉक्टर साहब चए काई बि ॻाल्हि, मुमकिन आहे त उहो तव्हां असांखे जवाबु ॾिए, पर डॉक्टर साहब खे जवाबु न ॾींदो। त ईअं ई अगरि जेको आहे ॾिसो न, जेके बि धुरियूं असांजियूं हिन वक़्तु जहिड़नि में आहिनि, उहे तमामु तक़रीबन इहे सरदारी निज़ाम में अचनि पियूं। ठीकु आहे, अगरि उन्हनि खे पंहिंजा सरदार जेको आहे चईंदा त मुमकिन आहे त हू अॻिते हथियार फिटा करे ऐं हू शऊर जे तरफ़ अचनि।
ऐं जेसीं ताईं असांजा पंहिंजो सियासी धुरियुनि वारा अॻुवान अॻिते न ईंदा तेसि ताईं जहिड़ा कॾहिं बि ख़तमु न थींदा। वरी तव्हां इहा ॾिसो चेक कंदा रहो त जेसीं ताईं अगरि हिक बि जहिड़े में जेका जहिड़े ख़तमु कराइण में असांजूं सियासी धुरियूं अचनि, मिसलनि हिक तरफ़ खां असां मिसाल तौर ते वठूं था मुंहिंजा सहिदार अचनि, हिक तरफ़ खां जेका अदा गुलाम हुसैन जा अचनि, अदा गुलाम हुसैन जा सहिदार उन वटि वेहनि, मूंखे चवनि त बाबा तूं न कर, त मां पंहिंजे यकीन सां चवां थो त मां पंहिंजे सहिदारनि खे जवाबु न ॾेई सघंदुसि, अदा गुलाम हुसैन जवाबु न ॾेई सघंदो, असां ॿई वञी भाकुर पाए वेहंदासीं। त अहिड़े ई लिहाज़ खां असां इहा ई वरी गुज़ारिश कंदासीं पंहिंजे सियासी धुरियुनि खे त ख़ुदा हिकु भेरो तव्हां हिकु क़दम अॻिते खणी अचो, जेको तव्हांजो राज आहे तव्हां उन ॾे वञो, जेको ॿिए सहिदार जो राज आहे उहो उन ॾे वञे, पंहिंजो तव्हांजा ई राज आहिनि, तव्हांजो ई असां आवाम आहियूं, बेगुनाह मरूं पिया ऐं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते जीअं अदा गुलाम हुसैन ॿुधायो त बाबा ज़मीननि जा मामला, ऐं अक्सर तव्हां जहिड़ा ॾिसो त या ज़मीन ते हूंदा या मसइलनि कंहिं बने वग़ैरह ते हूंदा, जहिड़ा ईअं ई असां वटि थिया आहिनि। त इन जे करे असां वरी बि इहा ई गुज़ारिश कंदासीं त असांजे सियासी धुरियुनि खे हिकु भेरो अॻिते अचणु घुरिजे ऐं हिन क़बाइली तकरार ते अहम किरदार अदा करणु घुरिजे। उहे जेके पंहिंजो क़बाइली तकरारनि में धुरियूं हिन वक़्तु पंहिंजे जंगनि में ॾोखाईअ वारी ज़िंदगी गुज़ारनि था, उहे बि उन्हनि खे दुआ कंदा, तव्हां असां बि उन्हनि खे दुआ कंदासीं। आवाज़ करियो सईद भाई, आवाज़ न पहुंचे। सईद भाउ तव्हांजो आवाज़ न पियो पुॼे। ॾिसो मोहसिन सर, जेको आहे सो जीअं चयो त बिरादरी जा सियासी माण्हू त चाहिनि ई कोन था, त उहे जेकॾहिं चाहिनि क़ौम अॻिते अचे, क़ौम अॻिते निकिरे, एजुकेटेड हुजे, पढ़ियल लिखियल हुजनि, ऑफिसर हुजनि, वकील हुजनि, के SP हुजनि, के डॉक्टर हुजनि या के इंजीनियर हुजनि या कंहिं ॿियनि इदारनि में उहे जेकॾहिं निकिरी अचनि त उन्हनि बंगुलनि ते केरु वेहंदो, उन्हनि बंगुलनि ते ग़ुलामी केरु ॾींदो, उन बंगुलनि जी सूंहं जेको पब्लिक खे जेके असांजा मारूआड़ा बणियल आहिनि उहे बंगुलनि जी हिकिड़ी तहज़ीब बणियल आहिनि, सूंहं बणियल आहिनि, उन्हनि खे हो कीअं ख़तमु कंदा या उन पंहिंजी आबाद थियल बंगुलनि खे उहे धुरियूं सियासी धुरियूं कीअं बर्बादु कंदियूं पाण हथ वठी। त इहे माण्हू जेकॾहिं पढ़ियल लिखियल हूंदा, ऑफिसर हूंदा, त उन्हनि खे कानून जी ख़बर हूंदी, उन्हनि खे सॼे माहौल जी ख़बर हूंदी त मूंखे उथणो कीअं आहे, वेहणो कीअं आहे, मिलणो कीअं आहे, कंहिंसां कीअं ॻाल्हाइणो आहे, कंहिंसां कीअं ॻाल्हाइणो आहे। त उहो पढ़ियो लिखियो माण्हू कॾहिं बि ग़ुलाम नथो थी सघे। अगरि सियासी धुरियूं चाहिनि त ग़ुलाम असां ख़तमु कयूं, ग़ुलाम जो सिस्टम असांजी सिंध मां ख़तमु थिए, त पोइ त उन्हनि बंगलनि जे मुंहिंजे ख़्याल में त ख़ाली वण ई हूंदा ऐं उन्हनि खे पंहिंजा माण्हू ई हूंदा जेके उन्हनि जा नौकर चाकर या कुझु पर्सनल माण्हू हूंदा, बाक़ी पब्लिक या सिविल माण्हू त उन्हनि जे बंगलनि ते कोन ईंदो, जेके सूंहं बणियल आहिनि पंहिंजी सूंहं केर बि ख़तमु न कंदो आहे। त इन ॻाल्हि खे ॾिसूं न अदा त असां पाण ते ॻाल्हायूं खणी त जेकॾहिं मां कंहिं बि शइ में हिकिड़ो सुहिणो सिबतो जवान लॻां थो त मां पंहिंजे चहिरे खे ख़राबु करणु न चाहींदुमि या मां पंहिंजी कंहिं शइ खे ख़राबु करणु न ॾींदुमि, न चाहींदुमि। त उहे सियासी धुरियूं कीअं चाहींदियूं त इहे माण्हू ख़तमु थियनि, इहे माण्हू जेको आहे सो असांजा ग़ुलाम न थियनि, कंहिं सुठियुनि गाॾियुनि में हुजनि, कंहिं सुठियुनि स्कूलनि में उन्हनि जा औलाद पढ़े या उहे सुठियुनि कंहिं बंगलनि में रहनि, सुठियुनि शहरनि में वञनि, उहे ऑफिसर हुजनि, पंहिंजी ज़िंदगी कंहिं सुठे तरीक़े सां गुज़ारनि। उहे त चाहे ई नथा सघनि न कॾहिं बि। अगरि उन्हनि वटि वॾेरकी सोच आहे, उन वटि जागीरदाराना सोच आहे, त उहे कॾहिं बि छा बि थी पए, मुल्क ऊंधो थी पए, शहर ऊंधो थी पए, उहे कॾहिं बि न चाहियो अथऊं, न चाहींदा ई सही। आख़िर करिणो सभु कुझु अदा ग़ुलाम सिंह जी चयो त असांखे पाण खे ई आहे, पाण खे निकिरणो आहे। जेकॾहिं पंहिंजी क़ौम खे, पंहिंजी सिंध खे, पंहिंजे पाकिस्तान खे
सरसब्ज़ ॾिसणो आहे, सरसब्ज़ करिणो आहे। त उन्हनि में भले ॾिसो असां हिकिड़ो मिसाल ॾियूं त इनकलाब जंहिंजो नालो आहे उहो हिकिड़ो ई माण्हू आणे सघे थो। मरहूम शहीद बशीर ख़ान कुरैशी हिकिड़ो ई हुयो, हुन सां के बि माण्हू गॾु न हुया, ख़ल्क गॾु न हुई, पब्लिक गॾु न हुई, पर हुन सां सिर्फ़ु अलाह जी ज़ात गॾु हुई, ॿी हुनजी पंहिंजी हिमत हुन सां गॾु हुई। अल्हम्दुलिल्लाह कांग्रेस मुल्कनि खे गोॾा खोड़ाए आख़िरी उन्हनि जो जेको जलसो थियो कराची में, उन खां पोइ जेको ज़रियनि खां मालूमात मिली स्लो पॉइज़न उन ते इस्तेमालु थियो, उन मरहूम शहादत जाम पीतो। इनकलाब आणे सघूं था, इनकलाब अची सघे थो, का बि शइ नामुमकिन न आहे, मुमकिन आहे। अदा गुलाम थे न वधीक हाणे इन शइ ते थोरो तव्हां नज़र सानी कयो त करणु छा खपे, आख़िर असांजी क़ौम कीअं सुधरंदी? करणु सभ खां पहिरियों त तालीम जेके स्कूल बंदि आहिनि, असां सभ खां पहिरियों त इहो कयूं। सभ खां पहिरियों त असां में ज़रूरत हुजे पंहिंजो हक़ु वठूं, जंहिंसां वोट कंहिंखे ॾियूं था त उनखां रोड, स्कूल, अस्पताल, सिहत इहा वठूं, घुर कयूं त बाबा असांजो हीउ हक़ु आहे, असांखे इहो मिले। चलो वोट असां जंहिंखे बि ॾियूं, कंहिंखे बि ॾियूं, कुझु बि कयूं। जॾहिं असां में शऊर ईंदो, जॾहिं तालीम ईंदी, उन खां बाद में असां इहा शइ करे सघूं था। पर हिन वक़्तु असां जेको बिरादरियुनि जे अंदरि जहिड़ा था हलनि हिते शिकारपुर पूरे सिंध जे अंदरि, त असां इंतिज़ामिया सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश कंदासीं, सैयद मुराद अली शाह साहब खे, सीएम साहब खे, त बाबा ख़ुदा जे वास्ते इंसानी जानियूं रोज़ ज़ाया थियनि थियूं, हाल फ़िलहाल इहे असांजी इंसानी जानियूं त बचायो, स्कूल त कोन ॾिनव, रोड त कोन ॾिनव, ठीका त कोन ॾिनव, का सहूलियत सिहत त कोन ॾिनी, भला पोइ ॾिसो हितां MNA MPA शिकारपुर जे अस्पताल में इलाज कराइनि, कोन ॿाहिरि मुल्क वेंदा, उहो ॿाहिरि मुल्क था इलाज कराइनि, असां तव्हांजे अस्पताल ते वञूं था, गोरी बि कोन मिले थी। असां सभु शयूं छॾियूंसीं, मुंहं गैप बि बर्दाश्त कईसीं। ख़ुदा जे वास्ते असांजे बचनि ते रहम कयो, असांजा रोज़ बचा मरनि था, पूरे सिंध जे अंदरि क़बीलाई जहिड़ा आहिनि, इहे त ख़तमु करायो, इहे तव्हांजे वस में आहिनि। SP सिंध हुकूमत जे मुराद अली शाह जे मातहत कमु थो करे, DIG हुनजे मातहत कमु था कनि, त उहे ऑफिसरनि खे उन्हनि ते हिकिड़ो टास्क ॾियनि त बाबा हीअ शइ तव्हांखे करणी आहे, हीअ शइ तव्हांखे ख़तमु कई, जेका दौर नथी बीहे कानूनी तौर सां उनखे कानून जे कटड़े मां थो वञी, हिकिड़ो कानून ठाहियो वञी। हाणे कुझु इहा शइ न आहे, इहो ज़िम्मेवार असां पाण घुर कयूं, ऐं असां बलख़सूस पूरे शिकारपुर जे चूंडियल नुमाइंदनि खे, मौजूद मोतबिरीन खे, सभिनी खे अपील कंदासीं, जेतिरा बि शिकारपुर जे पसकरदाई में, कशमोर, कंदकोट, सिंध जे अंदरि जेके जहिड़ा हलनि था, ख़ुदा जे वास्ते ॾिसो जंहिं महिल इलेक्शन थिए थी, वोट जे टाइम उहे सभु पहुचनि था, 100 गाड़ी जो काफ़िलो अथनि, बाबा फलानी जाइ ते चांहि पार्टी आहे, चलो असां सही विढ़िया पाण से, पर हाणे रहे थी ॻाल्हि सुवाल इहो त जेके उतां जा मोज़ीन आहिनि, चूंडियल नुमाइंदा आहिनि, उहे त असां तोखे ठाहिनि, उहे त असां तोॾे लड़ी अचनि, काफ़िले जी सूरत करे अचनि, पर उन्हनि खे असांजूं जानियूं नज़र कोन थियूं अचनि। जे वोट थिए थो त पोइ सिर्फ़ु चांहि पार्टी कयूं था, 100 गाड़ी जे काफ़िले में अचनि था, उन जाइ ते पहुचनि था। भला मां सम्झां थो जीअं अदा मांदी ॻाल्हि कई, जे हिन वक़्तु बि इहे सभई गॾिजी सजी करे अमीर माण्हू जा चूंडियल नुमाइंदा दौरनि वटि वेंदा, त मां सम्झां थो त इहे जहिड़ा ख़तमु थी वेंदा, उनखे पाबंद कनि ऐं SP साहब खे पाबंद कनि त बाबा हे हर हाल में तोखे हीअ शइ ख़तमु करणी आहे, जहिड़ो ख़तमु करिणो आहे, त मां सम्झां थो 2 ॾींहंनि में हेठां थी सघनि था। मां तव्हांजे प्रोग्राम जे अॼु इन सां तवसिस सां सिंध जे सिविल सोसाइटी खे, शिकारपुर ज़िले जे सिविल सोसाइटी खे, लिखियल पढ़ियल दोस्तनि खे, उनखे बि अपील कंदुमि त ख़ुदा जे वास्ते हिननि पंहिंजो किरदारु अदा कयो, ऐं हिन में जेकॾहिं असां हिन वक़्तु बि अखियूं न पटियूंसीं पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे बचनि जे लाइ, त मां सम्झां पोइ इलाही देरि त अॻ में थी वई आहे, पर अञा बि देरि थी वेंदी। असां पंहिंजा हक़ वठूं, जेके असांजा हक़ आहिनि, विढ़ूं असां पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे जेके असां वोट कयूं था उन नौकरियुनि जे लाइ विढ़ूं, उन्हनि जे रोज़गार जे लाइ विढ़ूं। मतिलबु उहा शइ असांखे यादि ई कोन्हे, इन जे करे त असां पढ़ियल कोन आहियूं, असां ॿनी ॿारे ते विढ़ूं था, असां ढोर माल कंहिं फसल में गिरियो उन ते विढ़ूं था, असां हिक ॿिए खे मिणूं था ॾियूं, बाबा फलाणो कारोकारी जो साहब बाबा हे थी वियो, उन ते अना ते अची असां विढ़ूं था। इन्हनि शयुनि जे लाइ हिकिड़ो कानून ठाहे सिंध हुकूमत में कानून पास कयो वञे, उन्हनि खे कानून जे तरीक़े सां जेके जेके नथा अचनि हिन हुन में उनखे सज़ाऊं ॾिनियूं वञनि। असां सिविल सोसाइटी जे दोस्तनि खे, तव्हां साफ़ी ॿाहिरि आहियो, तव्हांजे कानून मां हिकिड़ो सुवाल थो यादि अचे त ताज़ो ई गुज़िरियल 1-2 ॾींहंनि में सिंध हुकूमत हिकिड़ो नओं कानून तयारु कयो आहे, शायदि तव्हां बि नोटिफिकेशन बि जारी थियो आहे, त जेकॾहिं कोई बि FIR थींदी जेका, उहा FIR तॾहिं दाख़िल थींदी जॾहिं कंहिं बि
जंहिं अगली धुर फिरियादी कंहिंखे जवाबदार मुलज़िम करार ॾिए थी उन मुलज़िम ते जेकॾहिं उहा साबित थिए जुर्म ॾोह साबित थींदो तेतिरे तक FIR दाख़िल न थी सघे त सईद मुंहिंजे भाउ ख्याल में सईद त भाउ शायदि इहा खुली छूट आहे त माना जेको बदनाम ज़माना हुजे ॾुआरी हुजे उहो सरेआम सईद घुमंदो भाउ हुते साबित न थींदो त ईअं बि FIR न बि आहे, थींदी। ईअं ई बि न आहे सईद भाउ, असुल में ॻाल्हि इहा ईअं ई न आहे। असुल में ॻाल्हि इहा त हाणे जेकॾहिं कबीला जहिड़ा हलनि था तूं वेठो आहे गॾु यासीन में लिख नालो सईद अची वियो तूं कंहिंखे मारियो। ॾिसो नी जेकॾहिं उन ॻाल्हि खे ॾिसो त हिकिड़े हिसाब सां कानून इहो जे इन ते अमल थिए सुठे नमूने सां हिनखे मैनेजमेंट करे हलाइनि त पोइ बहितर आहे। जेको करे उहो लोड़े, जेको बि करे। हाणे हिते छा थो थिए असांजे सिंध में को सियासी माण्हू कंहिंखे उकाड़ियल आहे, को कंहिंखो ऑफिसर उकाड़ियल आहे, हणी छॾ नालो हिन जो, माना तूं घर वेठो आहे न तूं माण्हू मारियो न तूं जीत मारियो, भला नवल तोखे खून में फासायो, तूं छा कयो, तूं को माण्हू मारियो? मां यकीन थो चवां तूं इन शइ में न हाणे उन में फासायो थो वञे। जेकॾहिं इहो कानून ते बि अलाउ करे अमल थिए, इन ते रोज़गार न बणनि इन्वेस्टिगेशन वारा, जे अमल थिए थो त पोइ बहितर आहे। जेको करे उहो लोड़े। मां सम्झां थो इहा शइ सुठी ॻाल्हि आहे। अहिड़ा ऐं इन खां पोइ कबीलाई जहिड़नि ते बि हिकिड़ो कानून ठाहिनि ऐं कारोकारी जेको थिए थो हिकिड़ो न्याणियूं बेगुनाह मारियूं वञनि थियूं, इन्हनि जे लाइ हिकिड़ो कानून हुजणो घुरिजे। ऐं जेको ॾिसो नी कानून हूंदो, कानून जी रिट बहाल थियणु घुरिजे। असांजे हिते शिकारपुर में ख़ासि करे सिंध में कानून जे नाले का शइ नज़र कोन थी अचे। पीपुल्स पार्टी आहे, पीपुल्स पार्टी जे असां हुकूमत खे बि अपील था कयूं, हितां जी चूंडियल नुमाइंदनि खे बि असां अपील था कयूं। असां पंहिंजे जेके तंज़ीमूं आहिनि हिते ओवरऑल पूरे सिंध सोसाइटीअ में उन्हनि दोस्तनि खे किरदारु अदा करणु घुरिजे, उहे अॻिते अचनि, असां हिक ॿिए जा ॿांह ॿेली थियूं, हिक ॿिए खे तबलीग करे सम्झायूं त हे रस्तो ग़लति आहे, हे रस्तो सुठो आहे। त मां सम्झां थो अलाह कंदे बहितर थी वेंदो। वॾे पंहिंजो भाउ गुलाम हुसैन अदा मसन सरमदी पंहिंजो प्रोग्राम पंहिंजे टाइम पूरो थी वियो आहे ऐं वॾी महिरबानी सेक्रेटरी जनरल MWM मसन सरमदी ऐं सोशल वर्कर गुलाम हुसैन भाउ तव्हां टाइम ॾिनो ऐं इनशाला इन जी तौक़ा सां नेक्स्ट प्रोग्राम में तव्हां सां गॾु हूंदासीं। साथ सलामत सलामत सईद पंहिंजे भाउ मेज़बान खे सईद ॾींदा भाउ इजाज़त। सईद भाउ जी तव्हां किरदारु जी अदा जी था कयो, जी तव्हां किरदारु अदा था कयो, सोशल मीडिया ते ग़रीब मिसकिन माण्हुनि जो आवाज़ बणियो आहियो, त ख़ुदा जो कसम आहे इहा बि इबादत आहे। जीअं ई मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, जेको सिंधड़ी वेब न्यूज़ जो उन्हनि बि हिकिड़ो किरदारु सुठो अदा कयो आहे हर इशूज़ ते। असांजे पासे त ॿियो को आवाज़ उथारे कोन थो। तव्हां आयो छा सिंधड़ी वेब न्यूज़ ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि जो आवाज़ ईमाननि ते पहुचायो आहे, उन्हनि खे बि असां जज़ था ॾियूं। ऐं ख़ासि करे सईद भाउ तव्हां बि हिकिड़ो इबादत था कयो, ग़रीबनि जो आवाज़ ईमाननि ते पहुचायो था। ख़ुदा कंदो हीअ आवाज़ उहे गूंगा ॿोड़ा बहरा ॿुधनि जेके सिबलिन वेठा आहिनि, असांजे बचनि ते बि रहम कनि। इंशाल्लाह भाउ पाण मोकिलाणी वठंदासीं मुसन सरमदी अबड़ो साहब भाउ गुलाम हुसैन। इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में तव्हां सां गॾु हूंदासीं। पंहिंजे मेज़बान सईद अहमद खरोस खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत संत सलामत।